रऊफ़ कंदर साहब जेके सिंधी ड्रामनि जा तमामु बहितरीनु डायरेक्टर रहिया आहिनि। स्पेशली उन्हनि जी सुञाणप तव्हांखे कराईंदो रहंदुमि। बाली ड्रामो जेको KTN ते हलंदो हो उनजो डायरेक्टर उहो मां ऐं इरशाद अॼु असां हिते स्टे हुयो। काफ़ी गुफ़्तगू खां पोइ असां पंहिंजनि रूम्स में सुम्हियासीं। हिन वक़्तु सुबुह थियण वारो आहे। दादा रऊफ़ कंदर बराबरि में कमिरो आहे जंहिंमें हू आराम करण लाइ हुयो आहे ऐं मां उनजे बराबरि रूम में सुतल हुयुसि। हिते इरशाद पाण तरसियल हुयो त मूंखे ख़्यालु जाॻियो त मां छो न मौक़ियो ॾाढो सुठो आहे ऐं दादा रऊफ़ कंदर सां थोरी असां ॾाढी थी कयूं। को प्री प्लान कोन्हे को, जेको हिन वक़्तु मूंखे ख़्यालु वेठो आहे उहो ई यार सां डिस्कस कयो आहे ऐं यार चयो आहे त ठीकु आहे पैसा तव्हां वटि आहिनि न, ठीकु आहे। ऐं आहिस्ते ने था ॻाल्हायूं, बराबरि में सुतल थी सघे आवाज़ु मतिलबु हुन ॾे वञे ऐं ख़बर न आहे त हाणे कैमरा हीअ रिकॉर्ड कीअं कंदा छो त मां कैमरा हथ में ई हूंदी मुंहिंजे, ॿियो कोई रिकॉर्ड करण वारो आहे कोन ऐं कोशिशि कई आहे हिकिड़ी प्लान जोड़ण जी त सही तरीक़े सां करे वञूं। अला इजाज़त आहे न। ऐं अॼु इरशाद जी बि परफॉर्मेंस जी ख़बर पवंदी। मां इहा कोशिशि कंदुसि त हिन मां त न खिलां पर तूं बि न खिलजां ऐं ॾिसूं था। उहो बि डायरेक्टर साहब आहे उस्ताद, पर जेकॾहिं पकड़िजी पियासीं त बि रखंदुसि, जे न पकड़िजी पियासीं त बि रखंदुसि। सो हिन वक़्तु मां कैमरा स्विच मूव कई आहे। दादा चलो पेंट लाइ रखियऊं न, हा हुनमें मुंहिंजा पैसा मूं वटि तक़रीबन माना माने पाण आयासीं न हा 50,000 हुयो। मां हाणे वरी मांखे यादि आहे त मां छो त मथां छोकिरो वोकिरो सुबुह जो उथे हिननि जो मुलाज़िम बि आहे न, हा सो हुनमां माना कुझु पैसा पाए पई सम्झो, तक़रीबन माना 20,000 खनि खाए पई। इरशाद खां पुछूं हाणे वरी थोरो मां महसूसु कयो मुंहुं ख़राबु थी। मां यार ईअं तोखां पुछां थो, मां पहिरियों सोचुमि त माना मुंहिंजा पैसा किथे कीअं इहो सॼा यादि आहे, पर मां पेंट जेका लाथमि न उहो अचो तव्हां फ्री थी पुछूं था जेको इरशाद खां मां पुछां त इरशाद माइंड थो करे ॼण माना दिमाग़ ते ज़ोर ॾे। मां ॾिनमि ज़ोर, मां ईअं हाणे हर भर थोरी माना चवण सां। हाँ अचो जागे थो छा? इरशाद जागे थो वेठो। मां नमाज़ पढ़ी चुको हुयो ऐं दोस्तो हींअर असां कट करे कैमरा हिते फिट कई आहे ऐं यकीन आहे त हींअर दादा रऊफ़ ईंदा पोइ कारवाई शुरू थींदी। ठीकु आहे। दादा परेशानी करे छॾी जानी तूं सोच त सही तो। दादा मां ग़लति ॻाल्हि हाणे हर वक़्तु थोरी कंदुसि। मां पहिरियों सोचियो काफ़ी, ज़ाहिर हाणे पर्स मुंहिंजो उते ई पियो हुयो। मां हाणे पाण में 3 ॼणा आहियूं, वरी उते मां निंड कयां पियो त निंड में मूंखे दिमाग़ में आयो त मां पर्स इन करे खणा त हिन जो मुलाज़िम बि हूंदो आहे। उहो मुलाज़िम सुबुह जे टाइम में चांहि वांहि करण वक़्तु मिसाल आहे, उहो पर्स हे बि निंड पियो हुजे, तव्हां बि मां बि निंड पियो हुजां। पोइ उहो ख़्यालु आयो, तॾहिं मां वरी उन कमरे मां वापसि अची ऐं पर्स पंहिंजो खयमि, खणी करे वरी मां चयो भला काउंट करे सुम्हां। मां काउंट जो कयुमि त न हाणे इहो ॿुधा तूं चवण छा
इर्शाद मां इहो नथो चवणु चाहियां मां माना हिकिड़ो ज़ार मुंहिंजी हिकिड़ी शइ खुटी आहे मां उहो हिकिड़ो सीधी ॻाल्हि कर न मतलब हे ज़रूर हे ईअं थोरो हेल्प नथो करे मां ईअं नथो चवां हे रहंदो माना हो थो करे त सिधी ॻाल्हि कर माना नाराज़गी वारो अंदाज़ थो रखे ना मौका अची पूछे तो मुझे रूम में पैसा काटते हैं तो इनजो छा मतलब है मां त इहो सम्झ खां ॻाल्हि ॿार आहे सची ॻाल्हि इहा आहे मूंखे दादा हाणे 1000 ॿ हुजे या 5000 हुजे तव्हांखे मां चवां बि न हाणे 20,000 मां फिर भला पुछण बि माना मुंहिंजो फर्ज़ु न आहे ना 20,000 जी छा ॻाल्हि थो करी यार तो एतिरो जंहिंमहिल असां निकिरी वियासीं त उहो छोकिरो त सुम्ही पियो न दादा छा छोकिरो वोकिरो ही मां वेठो आहियां न मतलब मां खयां आहिनि न तोखे मां नथो चवां तो यार ॾिसो छा हिते छा मलाइका आहे उहे खणी विया न पाण वेठा आहियूं छोकिरो सुम्ही पियो या जागे पियो इहो त ॿुधाए न घटि में घटि छोकिरो सुम्ही पियो माना उहो न आयो न उहो आहे ई न मां ख़ैर आहे मूंखे न खपनि मां नथो चवां ना खपनि न न न मां ईअं नथो चवां त मूंखे दादा ॾे या मूंखे तूं मां इहो चयो त मुंहिंजा गुम थिया आहिनि बसि उहा शइ हाणे माना इहो बि मुंहिंजो हक़ न आहे चवणु न तूं थी सघे घटि खणी आयो हुजी विसारे आयो हुजे किथे किरायो हुजे मतलब ज़रूरी आहे हितां ख़र्च थी सघे थो ख़र्च थी सघे थो मां पोइ तव्हांजे हलू भलू माना उहो थो कयां न मतलब हितां गायब थिया आहिनि जो मतलब छा थियो हितां गायब थिया आहिनि मतलब मां खया आहिनि न घणा खपनि तो घणा मूंखे न खपनि बाबा न बाबा मां तो मुंहिंजा 20,000 रुपया गुम थिया आहिनि बसि हा तो मां इहो थो चवां ॻोल्हे था ॾियूं असां मां दादा तव्हांखे चयो भला मां तव्हांखां मतिलबु पुछी सघां थो दादा बाबा, तूं तव्हां मुंहिंजा- ध्यानु सां ॿुधायो पहिरियों मां तव्हांखे चयो ईअं मां जो आयुमि तव्हांखे सिर्फ़ु ॿुधाइणु अचे अंदरि मां तव्हांखां बि त पुछी ईअं चई सघां दादा तलाशी ॾे हिकिड़े दफ़े शूटिंग ते चोरी थी सभिनि जी उन्हनि तलाशी वरिती न न उहो त तोखे हाणे पियो मुंहिंजो सामान पियो मां हिते वेठो आहियां तुंहिंजे साम्हूं उॾे वेरा तूं वटि अहिड़ो को मसइलो न आहे न मां एतिरो यार शुनास आहे दादा मां हर वक़्तु ईअं थोरी चवंदो मूंखे तलाशी ॾियो था पर हिकिड़ो तव्हांजी जेकी शइ गुम थी वञे अमाउंट गुम थिए एतिरो बि न चवंदो यार मुंहिंजी शइ गुम थी वई आहे हे बि यार अलाए छो इहा नाराज़ न इहा ॻाल्हि न आहे सैदर तूं मूंखे चयो पर्स पियो हिते हितां गायब थी वियो तुंहिंजो मतलब छा थियो तव्हां ॿुधायो मां इन जो मतिलबु इहो थो त इशारा तोखे आहिनि ज़ाहिर आहे न त पोइ मां ईअं चवां थो गायब थी मुंहिंजा पैसा गायब कीअं थींदा यार बसि ख़ैर आहे बसि मूंखे बाबा बसि मां बसि कई न इहा कहिड़ी ॻाल्हि न आहे बसि मां बसि कई बसि मां पैसा मां भरे थो ॾियां मां कपिड़ा चेंज कया थो दादा बसि मां वञा थो हलां थो हे यार अञा बि माना मुंहिंजी फीलिंग्स खे सम्झे नथो रहंदो मुंहिंजे कावड़ थो करे पर हिकिड़ी शइ मुंहिंजी गुम बि मुंहिंजी थी आहे चोरी बि मुंहिंजी थी आहे रहंदो कावड़ बि मुंहिंजो थो करे न, मां चेंज चोरी- कया कपिड़ा चेंज कया तव्हां हलंदो न हलंदो मूंसां गॾु आहियो तव्हां हलंदो न हलंदो छा मतलब न चोरी मां वञा थो न बाबा पैसा न हे चोरी वारी ॻाल्हि न आहे दादा पैसा मां भरे थो ॾियां यार शायद पैसा इशू न आहे पैसा इशू आहे संगत में यार ही बेतमादी आहे असल में प्रॉब्लम इहा इहो आहे ई ॻाल्हि कयां थो मां पोइ बि ॿुधंदो चवंदो त ही घणा पैसा आहिनि बसि हाणे छॾे तुंहिंजी मर्ज़ी आहे घणा पैसा आहिनि ॿुधायो ॿुधायो घणा पैसा आहिनि मां रोड थो अची सर न रोहण जी कहिड़ी ॻाल्हि आहे चुमी ॾियां भला 20,000 अच्छा हूं रोहण थो अचे हूं वरी ॿुधाए थो 20,000 माना हे मूंसां हाणे तव्हां वञो मां वञां यार तूं काई दादा लव यू दादा दादा मां वेठा छा कयूं न मां परेशान थी वियो आहियां यार